जीत ॼणा खाइण जो ॿुधी सभिनी खे हैरत थींदी आहे, पर इन्हनि खे पचाइण वारी ॻाल्हि माण्हुनि खे ॻणती ॾेई छॾी आहे। ताज़ो हिक तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त जीत ॼणनि में प्रोटीन ऐं विटामिन्स जो झझो मिक़दार हूंदो आहे ऐं माहिरनि जो चवणु आहे त कुझु जीत अहिड़ा आहिनि जिन में प्रोटीन ऐं फाइबर घणो आहे ऐं उन्हनि खे पचाइजे त उन्हनि जो ज़ाइको गोश्त जहिड़ो हूंदो आहे। दुनिया में केतिरा ई मुल्क अहिड़ा आहिनि जिते जीत ॼणनि खे खाइण पसंदि कयो वेंदो आहे ऐं उन्हनि मां डिशिस तयारु कयूं वेंदियूं आहिनि। कुझु माहिरनि जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त अटे ऐं चांवरनि खे लॻंदड़ सुरे में सुपर फूड वारियूं ख़ासियतूं आहिनि। माहिर चवनि था त हिननि जीतनि खे खाई सघिजे थो। इन हवाले सां गॾियल क़ौमुनि जी हिक रिपोर्ट मूजिबि जीत खाइण न रुॻो ग़िज़ाई घुर्जूं पूरियूं कनि था, पर माहौलियाती गदिलाइण में बि घटिताई अचे थी। लंडन जे इंपीरियल कॉलेज सां वाॻियल डॉक्टर टिली कोलिन्स जो चवणु आहे त जल्द जीत खाइण आम ॻाल्हि थी वेंदी, छो त इन्हनि में वॾा फ़ाइदा आहिनि। माण्हू गोश्त खाइण छॾे रहिया आहिनि ऐं जीत खुराक जो हिसो बणिजी सघनि था। तहक़ीक़ में पतो लॻायो वियो त खंडु ऐं चांवरनि में ई ॻाढ़ा सुरा मिलाए खाइजनि त गोश्त वारियूं ग़िज़ाई ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk